नाज़रीन, मीरपुर ख़ास जे गवर्नमेंट गर्ल्स हायर स्कूल में राबिया बसरी में 2 मास्तरियाणियुनि ऐं 3 शागिर्दियाणियुनि में कोरोना वायरस की तस्दीक थी वई आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर तालिब शर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी, मुल्क पूरे में कोरोना वायरस हिन वक्त तेज़ी से पखिड़िजी रहियो आहे, त उन ई साॻी तरह सां मीरपुर ख़ास ज़िले में मुख़्तलिफ़ हंधनि में कोरोना वायरस जा तमामु घणा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल राबिया बसरी आहे। उन में 3 शागिर्दारनि ऐं 2 मास्तरियाणियुनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे ऐं अहिड़ी तस्दीक थियण खां पोइ ज़िले इंतिज़ामिया उन स्कूल खे हिकु हफ़्ते लाइ बंदि पिणु करे छॾियो आहे ऐं उन खां पोइ बि इहा ई उन्हनि उस्तादनि जे अमले खे हिदायत कई वई आहे त जीअं इहो स्कूल खोलियो वेंदो त उन जी सफ़ाई ऐं वॉश कराए ऐं ॿारनि में बाक़ाइदे SOP ते अमल कराए पोइ स्कूल खे खोलियो वेंदो। जी तालिब, अहमद जी मेहरबानी।